दोस्तो, घणनि ॾींहंनि खां वठी कुझु दोस्तनि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई आहे जंहिं ते मूंखे अॼु ॻाल्हाइणो आहे। उहा इहा आहे त चयो थो वञे त जेके सिंध जा मसइला थियनि था या मुल्क जा ॿिया मसइला ॿियनि सूबनि जा ऐं रियासतनि जा मसइला थियनि था, उन में ॿाहिरियुनि क़ुवतुनि जो हथु हूंदो आहे, उन्हनि जो इशारो हूंदो आहे। इन सिलसिले में मां पाकिस्तान जी जेका तहरीक आहे उन खां वठी अॼु ताईं जी जेका तारीख़ आहे उन ते थोरो ॻाल्हाइणु चाहियां थो, तमामु थोरो। हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं पाकिस्तान जी तहरीक शुरू थी त सभ खां वधीक जेका सरगर्मी हुई उहा सिंध में हुई। सिंध में आम माण्हुनि उहा सरगर्मी कान कई, विचे तबिके जे माण्हुनि बि कान कई। असांजो जेको जागीरदार तबिको आहे, जेको सरमाएदार तबिको आहे, जंहिंखे असां वॾेरा शाही चऊं था, वॾेरा शाही जा जेके नुमाइंदा हुआ, हिकिड़ा हुकूमत में हुआ, ॿिया अपोज़िशन में हुआ, उन्हनि जे रोल ते, उन्हनि जे किरदार ते अॼु थोरो ॻाल्हायूं था। मिसाल तौरु जॾहिं पाकिस्तान जी तहरीक हली त जेको लाहौर जो में 1940 जो जेका करारदाद हुई, उन में असां वारा सभु वेठा हुआ। उन में पाकिस्तान जी ॻाल्हि त कान हुई, उन में इहा ॻाल्हि बि कान हुई त को सिंध खे कंहिं ॿिए मुल्क में शामिलु कबो या बलूचिस्तान खे शामिलु कबो या उन ज़माने में सरहद हूंदी KP खे उनखे शामिलु कबो। ॻाल्हि हीअ हुई त मुस्लमान रियासतुनि खे गॾाइजे, अमलगमेशन ऑफ मुस्लिम स्टेट्स इन सब कॉन्टिनेंट या इंडिया। हाणे जेके स्टेट्स हुयूं, रियासतूं हुयूं, उन्हनि खे गॾिजी कमु करणु खपे। इहा लाहौर जी करारदाद इहा हुई त मुस्लिम स्टेट्स जो अमलगमेशन कजे। उन में केरु हुआ? उन में ॿिया त हुया पर थोरा हुआ। असांजा जेके आहिनि मोभी, असांजी वॾेरा शाही जा नुमाइंदा वॾा सरगर्म हुआ, वॾा सरगर्म हुआ। उन 40 जी करारदाद खां अॻु में हिननि ई असांजी वॾेरा शाही सिंध में हिंदू मुस्लिम फ़साद कराए सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण जी कोशिशि कई। जेको मस्जिद मंज़िलगाह सखर में जेके फ़साद कराया विया हुआ, उहे ॿाहिरियुनि माण्हुनि या ॿाहिरियुनि क़ुवतनि कोन कया हुआ। उहे कंहिं बि ॿी का अज़गैबी क़ुवत कोन कराया हुआ, उहे असांजी वॾेरा शाही। उन जे सिलसिले में साईं जेम्स पाण मञियो आहे त मां बि उन में शामिलु हुउसि। खेसि खे त सज़ा ई या जेल वियो कुझु टाइम ताईं। ऐं पीर अली मोहम्मद राशिदी, अयूब खोड़ो, इन्हनि जो वॾो किरदारु रहियो आहे इन में फ़साद कराइण में। ऐं इहे सभई सेठ हाजी अब्दुल्ला हारून जे चवण ते, कराची जो हिकिड़ो तमामु वॾो सेठ हो वापारी, उन जे चवण ते उन जी तमामु घणी उनखे जेका आहे सो जेका टेक हुई। पीर अली मोहम्मद राशिदी पंहिंजे किताब उहे शी में लिखियो आहे। साईं जेम्स चयो आहे त इहे असां करायासीं। केस ऑफ सिंध में त चिटो चयो अथसि। हाणे पाकिस्तानी तहरीक में ही असांजा सदोरा त हिन में शामिलु हुया, पर हिनखे सम्झ कान थी त सुभाणे मुस्तक़बिल में सिंध जो छा थींदो। भला हिननि ते को दबाव हो छा? कहिड़ो शेख अब्दुल मजीद सिंधी ते दबाव हो त बाबा तूं जेको आहे सो तव्हां पाकिस्तान जी तहरीक में शामिलु थियो, एॾी सरगर्मी कयो। या साईं जेम्स ते कहिड़ो दबाव? शौक़ु हो वॾेरा शाही खे सॼी उमिरि सिंध जे ख़िलाफ़ु फ़ैसिलनि करणु ऐं कमु करणु ऐं माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण जो शौक़ु रहियो आहे। ख़ैर पाकिस्तान ठही वियो। 47 में हालत हिननि जी इहा हुई त हीअ न जीअं न रेलवे स्टेशन ते जीअं गाॾी निकिरी वेंदी आहे, पोइ लावारिस माण्हू सुता पिया हूंदा आहिनि। हिननि जी हालत इहा हुई, हिननि खंघियूं कोन पियो। बसि हिकिड़ो सिंध मां हिकिड़ो जना हो जेको तमामु आला पाए जो माण्हू हो, उन करे उनखे उन में शामिलु हो, उनजी सलाह हलंदी। ऐं पोइ बि उन सां जेको हशर थियो उहो उन ते वरी पाण ॿिए भेरे ॻाल्हाईंदासीं। वॾेरा शाही मां सिंधी माण्हुनि खे जान छॾाइणु खपे, छो त पाकिस्तान ठहियो, उन में बि हे गॾु हुया। वरी हलंदे हलंदे वरी हिननि 1 यूनिट जो शोशो छोड़ियो त जेको ओभर बंगाल आहे, छो त पाकिस्तान उन्हनि में ॿिनि हिसनि में हो, हिकिड़ो ओभर पाकिस्तान ऐं ॿियो ओलह पाकिस्तान। ओभर पाकिस्तान में हिकिड़ी
क़ौमियत हुई बंगाली, उहा अक्सरियत में हुई। उन अक्सरियत खे जेको आहे सो मुंहुं ॾियण लाइ हिननि हिते असांजे ओलह पाकिस्तान में हिननि छा कयो जो सलाह सवाब करे वञियूं ठाहियूं। सलाह सवाब में केरु आहे? सिंधी वॾेरो बि शामिलु हो ऐं नुक़सानु बि सिंध खे पियो, पाकिस्तान ठाहिण में बि नुक़सानु पियो। वरी जेको वञियूं ठहे थो उन में हिननि छा कयो जो हिकु अलाह, हिकु रसूल, हिकु क़ुर ऐं हिकु पाकिस्तान, हिकु मुल्क, समूरनि स्टेट्स खे या सूबनि खे उन्हनि जो नाला निशान ड्राहे मटाए ख़तमु करे हिकिड़ो वेस्ट पाकिस्तान ऐं ईस्ट पाकिस्तान जे नाले सां पाकिस्तान खे हलायूं। ऐं वञियुनि जे ज़माने में जेको आहे सो पाकिस्तान जी गादी जो हंधि कैपिटल सिटी या दारुल ख़िलाफ़ा उहो बनायूं लाहौर खे। पोइ छा थियो? सिंध जूं ज़मीनूं, सिंध जूं नौकरियूं ऐं ॿियो कारोबार, कार वहिंवार सभु लाहौर जे हवाले। उन में केरु हो? असांजो वॾेरो गॾु आहे। हिकिड़ा चवंदा न असां कोन हुआसीं, मूंखे त जेल में विधऊं ऐं जेको आहे सो हीउ त खोड़े कयो। भई पाकिस्तान जी तहरीक में बि तव्हां शामिलु हुयो सरगर्मी सां, तव्हां सां गॾु त अलावा सुमरो बि हुयो न, उन छो न कयो? ईअं ई वञियूंट में भला जे तव्हां न हुयो त तव्हां सां गॾु ॿिया माण्हू था जेके वञियूंट जे ख़िलाफ़ु हुया, थोरा ई हुया, उन्हनि वञियूंट जी हिमायत में उन्हनि सयूं कोन कयूं। ऐं वॾेरो सदाईं इन क़िस्म जा धंधा कंदो रहियो आहे। पोइ हलंदे हलंदे वरी पाकिस्तान ॿध थियो, उन में तव्हांजी छा पोज़ीशन हुई? तव्हां ख़ामोश आहियो, तव्हां उन में शामिलु हुया। बंगाल खे अलॻि करण में सिंध जो जेको बाशऊर जेको अॻुवाण हुयो उनजो कोई एॾो वॾो बयानु कोन थो ॾिसण में अचे। उहो उन में ख़ुशि हो त भली। पोइ छा थियो त असांजो ई वॾेरो जेको असांजे हिसे में पाकिस्तान बचियो ऐं 25 सालनि खां जेको टुटो, उन में बि सिंधी वॾेरो आहे, शाही जो नुमाइंदा हुया न, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, पीर अली अहमद राशिदी, इहे सभु उन में गॾु वेठा हुआ। जन हिन पाकिस्तान खे बचाइण में वॾो किरदारु अदा कयो। ऐं पोइ हशर कहिड़ो थियो? हशर तव्हांजे साम्हूं। ऐं हींअर केरु आहे? हींअर जेका सूरत हाल थी आहे त सिंध जो पाणी बंदि कबो। अॻे वफ़ाक़ जा नुमाइंदा पाण डायरेक्ट ॻाल्हियूं कंदा, पर हाणे वफ़ाक़ जो छा, पाकिस्तान जो सदर ममलकत उहो त असांजो पंहिंजो आहे। उन चयो आहे त 6 कैनाल ठाहियो, कालाबाग डैम ठाहे न सघिया आहियूं त हाणे हे ठाहियो। नतीजो कहिड़ो निकिरंदो त पाणी सिंध जो बंदि थींदो। किरदारु कंहिंजो आहे उन में? असांजी वॾेरा शाही जो। इहो तोक कंहिंखे पवंदो ॻिची में? जीअं पाकिस्तान जो तोक जिन खे पियो आहे उन्हनि वॾियूं ॻाल्हियूं कयूं त हाणे असां हीअं कंदासूं। अड़े बाबा, तव्हां उन दौर में तव्हां सिंध मां सिंधी ॿोली खे निकाली ॾिनी। कराची शहर, हैदराबाद, सखर, मीरपुर वॾनि शहरनि मां सिंधी ॿोली खे निकाली ॾिनी। तव्हां सिंधी माण्हू जेके हुआ, कारोबारी माण्हू हुआ, जेके वॾा इल्म ऐं अदब जा जेके हुआ रखवाला हुआ, जेके ख़ाक खे सोन बनाईंदा हुआ, तव्हां उन्हनि खे त कढी छॾियो। ऐं असांजो शहर, ख़ूबसूरत शहर, तव्हां ॿाहिरिनि माण्हुनि जे हवाले करे छॾिया। उन में केरु? असांजो वॾेरा शाही। ॿिए कंहिं ते एॾो ॾियण जी ज़रूरत ई कान्हे। हिन वक़्तु त सूरत हाल एॾी ख़राबु आहे त असां वटि सिर्फ़ु वॾेरा शाही जा नुमाइंदा ई 2 आहिनि। हिकिड़ो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जनाब आसिफ़ अली ज़रदारी साहब, ॿिए पासे हज़रत पीर साईं पागारो साहब। ऐं ॿिन्ही जो रवैयो छा आहे इन 6 कैनालनि जे बारे में? ज़रदारी साहब जो ठाहियो, पीर साहब पागारे को एॾो वॾो को बयानु उन जे ख़िलाफ़ु त कोन ॾिनो। रंध बि ॻाल्हि करे त बाबा जेको आहे इहो ठहणु खपे। जे ईअं न चयो अथई भला चुप कयो वेठो आहे, चुप करणु माना उनजी हिमायत करणु। सो हींअर सूरत हाल इहा आहे त सिंध जो माण्हू जेसीं वॾेरा शाही मां जान न छॾाईंदो तेसीं असांजा मसइला इहे ॾींहों ॾींहुं वधंदा वेंदा। ऐं ॿियो त वॾेरनि खे इहो शौक़ु हूंदो आहे, इहो लानताणो ॻिची में विझण जो शौक़ु आहे। सिंध जे हिकिड़े मशहूरु शाइर इन पाकिस्तान जी मूवमेंट खां पोइ वरी वञूं त उन ते जेको हिकिड़ो शाइर चयो इब्न हयात पंवर त सिंध जा सौदागर तो ते लानत 1,00,000। हाणे इहो तोक आहे। हीअ भली जेको रोज़ नेक निमाज़ी हुजनि, रोज़ा रखनि, सम सलाह जा पाबंद हुजनि, पर इहो जेको वतन दुश्मनी वारो जेको तोक आहे न, इहो हिननि जी ॻिची में हूंदो। असांजे अॼोके दौर जो जेको असांजो सिंधी अॻुवाण आहे, जेको सिंधी वॾेरा शाही जो नुमाइंदो आहे, उनखे बाज़ अचणु खपे। मुंहिंजो मशवरो इहो आहे त उहो इन्हनि कमनि खां परे थिए।
73 में बलूचिस्तान ते जेका चढ़ाई कराई कंहिं ॿिए हुई, पर तो कयो असांजी ॻिची में। इहो कमु भुटे साहिब खां वरितो वियो न। ऐं हींअर बलूचिस्तान जा जेके मसइला थियनि था उन में असांजो जेको नुमाइंदो आहे न आसिफ अली ज़रदारी, ऐं सिंध पुलिस या सिंध सूबो कंहिंजे हथ में आहे? पाकिस्तान पीपुल्स पार्टी हथ में। मासूम नियाणियूं अचनि थियूं एहतजाज करण या पंहिंजी ॻाल्हि रखणु, प्रेस क्लब में अची सघिजे थो। अचानक 134 कलम लॻाए मायुनि खे नियाणियुनि खे गिरफ़्तार, उहो समी बलोच खे वरी हथकड़ियूं हयूं हुयूं। हीअ त असांखे ॿुॾण जी ॻाल्हि आहे। असांजो वज़ीर आला इन जो पीउ तहिड़ो कोन हो, अब्दुल्ला शाह तहिड़ो कोन हो। ऐं ख़ुदि आसिफ अली ज़रदारी जेको पाण जेल में रहियो आहे, संदसि ज़बान में धकु लॻा, इहा ज़बान खे जेको आहे सो कटण जी कोशिशि कई वई। ऐं हुनखे बचाइण लाइ बि के माण्हू थिया हुआ। उन दौर जो असांजो सिंध जो को गवर्नर हो, उन चयो बाबा हीअ छा था कयो? हिन सूरत हाल में ज़रदारी साहिबु या त अखियूं बंदि कयो था, बिलावल खे छा थियो आहे, बख़्तावर ऐं आसफ़ा खे छा थियो आहे? नियाणियूं जेके अचनि थियूं प्रेस क्लब, उनखे गिरफ़्तार त कयो, पर हथकड़ियूं मुंहिंजे ख़्याल में, त आउं वकील आहियां, क़त्ल जे केस में बि सिंध में या पाकिस्तान में औरत खे कोन हयूं वेंदियूं आहिनि। समी बलोच खे त हथकड़ियूं हुयूं ऐं अदालत कोर्ट सगुर हुनखे आज़ादु कयो त वरी MP हो। ठीकु आहे, इहे क़ानूनी ॻाल्हियूं न त क़ानूनी मसइलनि सां हल थींदियूं, पर ॻाल्हि इहा आहे त का फज़ीलत हूंदी आहे, को अख़लाक़ हूंदो आहे, के क़दर हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजे हयाती में के अहिड़ा क़दर, अहिड़ियूं ॻाल्हियूं छॾे वञो जेके यादि कयो वञे। सो आउं सिंधी माण्हुनि खे वरी मशवरो ॾींदुसि त असां वटि जेको थिए पियो, असां वटि तरक़ी न थिए थी, असांजा तइलीम तबाह आहे, या असांजी जेका सोसाइटी आहे उहा तबाह आहे, मफ़लूज आहे। उन में जेको हथु आहे वॾेरा शाही जो, उहो हाणे पाणी बंदि करणु चाहे थो, छो त उन्हनि जेको पलांद रहियल आहे। जीअं पाकिस्तान जी करारदाद महल तव्हां उन दौर जे माण्हुनि ॾिठो हूंदो, जेको सिंध असेंबली करारदाद जी हिमायत कई 40 रेज़ोल्यूशन में, उन मां लॻंदो ईअं आहे त हिननि जो को सिंधी माण्हुनि सां को पलांद रहियल हो। उन करे हुननि इन क़िस्म जा मसइला असांजे अॻियां आंदा। हाणे पाकिस्तान ठही वियो, वञियूं ठही वियो, असांखे छा मिलियो? पाकिस्तान खे आवाम खे छा, सिंधी माण्हुनि खे छा मिलियो? ज़मीनूं नीलाम थियूं, नौकरियूं वियूं हलियूं, सिंध सॼी धारनि जे हवाले। उहा कंहिं कई? वॾेरा शाही खे। हाणे बि ईअं थिए थो, पाणी बंदि थिए थो। सिंधी ऐं बलोच खे विढ़ाइण में बि वरी असांजी वॾेरा शाही। बलोचिस्तान ते जेको कुझु थिए पियो, असांजो सदर त सिंधी आहे। तंहिंजे करे साथियो, अचो त वचन कयूं त हीअ जदोजहद जारी रखबी ऐं वॾेरा शाही खां मुकमल तौर ते जान छॾाइबी। मीर हुजनि, पीर हुजनि या के ॿिया हुजनि, आसमानी मख़लूक हुजे, जान छॾायो, तॾहिं ई कामयाबी थींदी। ऐं ॿियो इहो त वॾेरा शाही पंहिंजे इन ज़लालत जो जेको तोक आहे न, लांताणो, इहो ॻिची में विझे थी। इहा ई उन्हनि जी जेका सो नाकामी थींदी। तारीख़ में इहो तोक सॼी उमिरि लटकंदो रहंदो। भली सुभाणे हो आब कौसर मां वेही अचनि, नेक निवाज़ी थियनि, पर नो, तारीख़ चयो आहे त तव्हां गद्दार आहियो, गद्दारी कई अथव। तव्हां साम्राजी एजेंट थी करे असांजे बहितरीनु मुल्क ऐं वतन खे तीनवाल कयो था। तंहिंजे करे वरी मां गुज़ारिश कंदुसि त जेको आहे सो वॾेरा शाही मां जान छॾाइण लाइ बाक़ाइदा सां जदोजहद करणी पवंदी। सो साथियो, अॼु जी मुंहिंजी इहा वीडियो आहे। जेकॾहिं पसंदि अचे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। ऐं उन खां पोइ के सलाह मशवरा हुजनि त उहे मूंखे ॾियो, कमेंट्स कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अस्सलाम वालेकुम।